शायद खुशो वर्क यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु बहितरीनु ख़बर तव्हां सां शेयर कंदासीं। रियासत ऐं पंजाबी ड्रामे ॿिन्ही ड्रामनि जी बहितरीनु अपडेट हिकिड़े ई नंढड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दोस्तो तव्हां ॾिठो कीअं चाकर ख़ान हाणे अकबर ख़ान जी धीअ न्याणी में अखियूं विधियूं। तव्हां पहिरियों सोचियो हूंदो त यार चाकर ख़ान त अहिड़ो किरदारु असां हिन ड्रामे में न आहे ॾिठो। हू इज़त जूं ॻाल्हियूं कंदो आहे, अमुन जूं ॻाल्हियूं कंदो आहे, गैरत जूं ॻाल्हियूं कंदो आहे, पर हुन वरी लफंगनि वारो इहो कमु कीअं कयो, इहा छाजे करे? दरअसल दोस्तो इहो चाकर ख़ान जेको आहे अकबर ख़ान खां हक़ हिसाब सिधो करण जे लाइ ईअं कयो आहे। जॾहिं हू जाबरुनि जे हवाले करण खां मना करे छॾींदो आहे त पोइ इन जे करे दोस्तो पोइ हीउ छा कंदो आहे, चाकर ख़ान जी जेका धीउ साम्हूं अची ईंदी आहे, अकबर ख़ान जी धीउ जेका चाकर ख़ान जे साम्हूं अची ईंदी आहे, चाकर ख़ान उन सां इश्क जूं ॻाल्हियूं कंदो आहे। चवंदो मां तुंहिंजो रिश्तो वठंदुसि अकबर ख़ान खां, दुश्मनी न कंदुमि, रिश्तेदारी कंदुमि। पोइ जी हाँ दोस्तो, इहा अकबर ख़ान खे चवंदो बि आहे। चाकर ख़ान कोशिशि कंदो आहे। यादि कजो इहा फिरीगिरी छोकिरी चाकर ख़ान खे मतां मिले, मूंखे ईअं थो लॻे दोस्तो। फ़िलहालु इहा एॾो जल्दी सां एतिरो कमु कोन थींदो।